दिल जी नदी में बुॾी वयल छोकिरी। 8 ॾींहंनि खां गुलफरोश दरवाज़े ते दस्तक न ॾिनी हुई। उहे 8 शामूं संदसि ज़िंदगी जूं वधि में वधि उदास अणिभियूं शामूं साबित थियणियूं हुयूं। खेसि लॻो हो पंहिंजे अंदर में ॿुॾंदी पई वञे। ॿुॾण खां बचण लाइ पंहिंजूं गुमनाक नीरूं अखियूं खणी नेरे आसमान ॾे ॾिठाई। आसमान ॾे ॾिसंदे मथसि ख़ामोशी सां इंकशाफ़ थियो त दरअसल दिलि ऐं आसमान में को बि फ़र्क़ु कोन्हे। आसमान में ॾिसंदे लॻसि ॼणु पंहिंजी दिलि जी अंदरीं तह में ॾिसी रही आहे। गुलफरोश हर शाम पंहिंजे बेनाम ऐं क़दीम ख़ुशबू समेत संदसि दरवाज़े ते अचणु कॾहिं बि न विसारियो। हर शाम जो मतिलबु आहे हर शाम, सर्दी हुजे या गर्मी, मींहुं हुजे या वाच, वो हर शाम छॿी में गुलाब जा सॼुर गुल खणी अची संदसि दरवाज़े जी घंटी वॼाईंदो। गुलफरोश जी माउ हर रोज़ु धागे में गुल टाकींदे पंहिंजूं अखियूं ऐं अखियुनि जूं दुआऊं बि टांके छॾींदी। अलाह कंदो कॾहिं को सोभाउ न लॻंदी। अलाह कंदो हिकु ॾींहुं गुलनि जहिड़ी कवार माणींदे। माउ जी दुआ ॿुधी अक्सर संदसि उदास चपनि ते ॾोखारी मृग फतखणु लॻंदी। खेसि पोड़ी माउ ते जवान प्यार अची वेंदो। पर पंहिंजी कैफ़ियत जो इज़हार न कंदो। इज़हार करणु संदसि तबियत जो हिसो न हो। बसि ख़ामोशी सां खट ते लेटियो छित ॾे पियो ॾिसंदो। जॾहिं माण्हू गुलनि जी छॿी खणी अची भरिसां बीहंदसि त ख़ामोशी सां उथंदो ऐं साॻी ख़ामोशी सां ॿाहिरि निकिरी वेंदो। हीअं गुल विकिणंदे विकिणंदे खेसि ख़बर ई न पई त कीअं कंहिं शाम माण्हूअ जी पौड़ियुनि अखियुनि में पलजंदड़ हिकु पुराणो ख़्वाबु बेज़रूर ख़ामोशी सां संदसि सीने में लही आयो ऐं पोइ संदसि दिलि जी चइनी कुंडनि में फहिलिजी वियो। पर उहो ख़्वाबु ख़ुदगर्ज़ी जी बू खां ई पाक हो जीअं मोर जा पर सभिनी मौसमनि में साफ़ ऐं पाक रहंदा आहिनि। उहा ख़ज़ान जी हिकु उदास शाम हुई। अहिड़ी शाम जेका माण्हू खे कंहिं विञायल शइ जी यादगिरी ॾियारे, न सम्झ में ईंदड़ ॾुख में मुब्तला करे छॾींदी आहे ऐं पके यकीन सां अहसासु ॾियारींदी आहे त ज़िंदा रहण लाइ कंहिंजी अखियुनि में आखेरो ठाहिणु ज़रूरी आहे। आखेरनि खां सवाइ कुझु पखी ज़िंदा रही न सघंदा आहिनि। ॿाहिरि जे किनारे ते बीठल ख़ज़ान जी उन शाम हू ककरनि सां भरियल आसमान जे हेठां नंढा नंढा क़दम खणंदो संदसि बंगले जी दरवाज़े ते अची बीठो त लॻसि अॻिते जा सभु रस्ता ऐं राहूं महदूम थी वियूं आहिनि। संदसि क़दम दिलि जी चइनी कुंडनि में फहिलिजी वियल ख़्वाब सां ई मशरूत हुआ जीअं ज़िंदगी सां मौत ऐं मौत सां ज़िंदगी। उन शाम दरवाज़े जी घंटी खे छुहंदे संदसि अशद अंगर ऐं दिलि गॾु धड़कण लॻियूं ऐं देरि ताईं धड़कंदियूं रहियूं ऐं महसूसु थियसि त संदसि सॼो वजूदु ख़ुशबू थी वियो आहे। अलाए छो पर ठीकु उन महिल खेसि माउ जूं अखियूं यादि अची वियूं जेके तॾहिं खां वठी ख़ाली हुयूं जॾहिं खां संदसि पीउ ख़ामोशी जी रास जो मुसाफ़िर बणिजी पियो हो ऐं हू भरी जवानी में बेवा थी वई हुई। जंहिं महिल दरवाज़े ते बेल जी छांव सां जदीद तरस जोड़ायल बंगले जी ख़ाली कमरनि ऐं उदास राहदारियुनि में नदी किनारे उॾामंदड़ कंहिं अजनबी पखी जो ग़ैर अजनबी आवाज़ु गूंजियो। उन महिल हू लान में बीह आसमान ॾे ॾिसी रही हुई। आसमान में अनेक रंगनि जा केतिरा ई नंढा वॾा लॻड़ रक़्स जी हालत में हुआ। ख़ासि तौर ते पीले रंग वारो नंढड़ो लॻड़ संदसि निगाह जे निशाने ते हो जंहिंजी ॾोर संदसि नज़र खां ओझल हुई ऐं हू ॿारनि जहिड़ी तजुस्सुस मुर्ख सां सोची रही हुई
त उन लॻड़ जी डोर जे अण ॾिठल ॿार जे हथ में आहे उनखे कहिड़े रंग जा कपिड़ा पातल हूंदा। उहो हिन महिल छा सोचींदो ऐं छा महसूसु कंदो हूंदो। उहो पीले लॻड़ में उन ॿार जी अखियुनि जो रंग बि ॻोल्ही रही हुई, पर घंटी जी आवाज़ संदि ख़्याल जी डोर छिजी पई। उहो अजनबी ॿार बाबति वधीक सोचे न सघी। घंटी जी आवाज़ ते घर जी नौकर दरवाज़े ॾे वञण जी ज़रूरत उन करे महसूसु न कई हुई जो खेसि 4 महीना 10 ॾींहं अॻु ई लफ़्ज़नि खां सवाइ चई चुकी हुई त 5 वॻे वारी घंटी ते दरवाज़ो खोलण जो हक़ फ़क़्ति खेसि हासिलु आहे, ॿिए कंहिंखे बि न। शुरू में त हू लाशऊरी तौरु हुन अहसास हेठि पाण दरवाज़े ते वञी गुल वठण लॻी हुई त जीअं उहे गुल क़ुरान शरीफ़ जे रहल ते रखी सवाबु हासिलु करे। पर पोइ कुझु ई ॾियारनि में सवाब जे अहसास ते मोहबत जी ख़ुशबू ऐं ख़ुदि पसंदी जी लिज़त हावी थी वई ऐं हाणे हू हर शाम गुलफ़रोश जे हथनि मां गुल वठंदे महसूसु करणु लॻी त मोहबत खां वॾो को बि सवाबु न आहे। हू महसूसु करणु लॻी त दरअसल हू कंहिं दूर दराज़ परगि॒णे जी राजकुमारी आहे। हू गुलफ़रोश ॾुराणी परगि॒णे जो राजकुमार आहे जंहिं वटि गुलनि जी ख़ुशबू जी बादशाही आहे। राजकुमार खां गुलनि जा गजरा वठी पंहिंजी चोटी में पोईंदड़ राजकुमारी ख़ज़ां जी उन हेॾे शाम जो घर जी चिच साए ऐलान खां दर जी ओट ताईं ईंदे महसूसु कयो त हू हिकु लम्हे अंदरि कई मौसमूं गुज़ारी आई आहे। हू गुलफ़रोश जे दिलि में फहिलियल ख़्वाब जी ॾुख खां बेख़बर न हुई ऐं बाख़बरी जो ॾुख अञा रिश्ते में हो। गुल वठंदे संदसि मख़रूती अंगरियूं गुलफ़रोश जी अंगरनि खे छुई वियूं त खेसि लॻो संदसि सीने में गुलनि जा कई गूंज फुटी पिया आहिनि। हुन शाम खेसि उहो यकीन बि थी वियो त गुलफ़रोश वाक़ई बि ॾोराणी परगि॒णे जो शहज़ादो आहे जंहिंजी अखियुनि में बादशाही जो ओलड़ो आहे। तोणे जो हू शहज़ादो न हो, हुते झुकियल कुल्हनि ऐं थकल पेरनि वारो ग़रीब घराणे जो अहिड़ो नौजवान हो जंहिंखे पंहिंजी जवानी ते को बि नाज़ न हो। ॿियो ही त खेसि घटि में घटि वेझड़े मुस्तक़बिल में पंहिंजे कुल्हनि जी सिने थियण जी बि का घणी ऐं पकी उमेद न हुई। ऐं ख़ज़ां जी उन शाम गुलफ़रोश जी अंगरियुनि खे छुए खेसि महसूसु थियो हो त हू दरवाज़े ते गुल वठण न को सवाबु माणण ऐं न ई ख़ुदि पसंदि जी मिठी लिज़त हासिलु करण लाइ थी अचे, पर हाणे उन जो को टियों सबबु आहे ऐं उन टिएं सबब जी हैसियत अॻूणनि ॿिन्ही सबबनि ते ईअं भारी आहे जीअं कॾहिं कॾहिं ख़ुशी ते उदासी जो अहसासु भारी थी पवंदो आहे। उन टिएं सबब जो नालो वठणु हिन लाइ एतिरो ई मुश्किल हो जेतिरो कंहिं ॻोठाणी छोकिरी लाइ सहेलियुनि जे साम्हूं पंहिंजी मंगेदे जो नालो खणणु मुहाल हूंदो आहे। तॾहिं खां उहा शिकायत बि संदसि अंदर जी ख़ाली घड़ी में दर्द जो शफ़ाफ़ पाणी भरणु लॻी हुई त आख़िर गुलफ़रोश साण पंहिंजे प्यार जे इज़हार में एॾी देरि छो थो करे। जॾहिं त माण्हू त मोहबत जी दावा सां गॾु जिस्म जो दरवाज़ो खड़काईंदे बि न हिॿकंदा आहिनि, पर असल में हू हैरतनाक हद ताईं उन राति खां बेख़बर हुई त हू उन्हनि माण्हुनि मां हो जिन लाइ दिलि जी ॻाल्हि करणु एतिरो ई मुश्किल हूंदो आहे जेतिरो पहिरियों ॻाढ़े पुलसरात ते हलणु। उहे मोहबत खे इज़हार जो मोहताज बि न सम्झंदा आहिनि। पर पोइ जॾहिं चंद मौसमनि जी अलविदाई सां कंहिं इल्हाम जिया गुलफ़रोश जी ख़ामोश अखियुनि खेसि ॿुधायो त लफ़्ज़नि जी फाटल छटी मोहबत जी मौसूलदार बसा जी सट सही न सघंदी आहे, तॾहिं खां हू ईअं मुतमिन थी वई हुई जीअं पुरशोर नदी समुंडी सीने में लही शांत थी वेंदी आहे। तॾहिं खां खेसि पंहिंजी माउ पीउ जे हूंदे अकेलाई जो ऋण महसूसु थियंदड़ भड़बांग बंगलो ऐं बंगले जो वेरान ॾाकणियूं बि वणणु लॻियूं। उन्हनि ई पुरतमाशा शामनि मां हिकु शाम हू नीरे अखियुनि वारी छोकिरी खे गुल ॾेई घर मोटियो त हमेशह जीअं माणस मुर्गी काठ जो पुराणो दरवाज़ो खोलियो ऐं नओं लिफ़ाफ़ो संदसि हथ में ॾींदे चयो, टपाली ॾेई वियो आहे, तुंहिंजी नौकरीअ जो पनो आहे, सुबुह सवेर हैदराबाद वञिणो अथई। शुक्र आहे मुंहिंजे रब जो, अगरि केसिताईं मुंहिंजो शहज़ादो घटि में गुल विकिणे हा
हू मां जी गुंजल मुंहं ते पखिड़ियल ख़ुशी जे अहसास खे तोल ॾियण लाइ मुरकियो। आख़िर एतिरनि वरनि खां पोइ त संदसि मुख ते ख़ुशी जो फसल फुटो हो। पर शायदि माइरूं कूड़ी ऐं सची मुर्ग जे फ़र्क़ खे सम्झंदो आहे। हू संदसि मथां अची बीठी ऐं संदसि वखियल वारनि में आङुरियूं विझी ॼण अंगरनि सां ॻाल्हाइण लॻी। ओड़ी थी वई आहियां, नज़र घटिजी वई अथमि, सुई में सॻो नथो वयसि। गुल पोईंदे सुई अंगरनि में लही थी वञे, आख़िर केसि ताईं? हिन चाहींदे बि माणस जे मुंहुं ॾे निहारियो। ओचितो मथां इंकशाफ थियो त संदसि माउ जी अखियुनि में मोह जा पाछोला लुॾी रहिया। खेसि माउ जी अखियुनि ते रोहणाको प्यारु अची वियो। खेसि रोअण ऐं कुझु ॻाल्हाइण जी ज़रूरत महसूस थी। असल में हिन माउ खां पुछण थे चाहियो त पर अम्मा, हाणे मुंहिंजी दिलि जी चइनी कुंडनि में फैलिजी वियल ख़्वाब जो छा थींदो? पर लफ़्ज़नि संदसि साथ न ॾिनो। ख़ुशकिस्मती, अलाही बदकिस्मती सां हू हमेशह खां हिकिड़ो घटि ॻाल्हाऊ शख़्स साबित थियो। उन शाम हू ॿ वाटे ते बीठल अकेलो माण्हू साबित थियो। खेसि का बि हिकु वाट चूंडणी हुई, गुलफ़रोशी या क्लार्की या गुलफ़रोशी। खेसि ज़िंदगी में पहिरियों भेरो इहो इज़ाईंदड़ अहसासु थियो त उहो या वारो मुख़्तसर तरीन लफ़्ज़ इंतिहाई वॾो ऐं गहरो आहे। हुन राति हू देरि ताईं जाॻंदो रहियो ऐं जेसि ताईं जाॻंदो रहियो तेसि ताईं कंहिं हिकु वाट जी चूंड न करे सघियो। अठीं शाम गुलफ़रोश दरवाज़े ते दस्तक न ॾिनी त लान में बीह ख़ज़ां जी ॾुखारी आसमान में उॾामंदड़ बेपरवाह पखियुनि ऐं लॻड़नि ॾे ॾिसंदड़ नेरनि अखियुनि वारी छोकिरी पाण खे निंदी में ॿुॾंदे महसूस कयो। खेसि लॻड़नि ऐं पखियुनि ॾे ॾिसंदे ॾिसंदे शाम थी वई। उहा संदसि ज़िंदगी जी सभ खां वधीक उदास शाम हुई। खेसि लॻो त अहिड़ी शाम में गुज़री वियल 1000 उदास शामुनि जो ॾुखु शामिल आहे। ऐं हू पंहिंजी अखियुनि मां अणरुनल लुड़कनि में मथे खां पेरनि ताईं आली थी वई। हू घणी कोशिश सां पाण खे ईअं सोचण खां रोकण में कामयाबु थी सघी त दरअसल मोहबत हिकु हसीन धोखो आहे ऐं मर्द हमेशह बेवफ़ाई सां वफ़ा कंदो आहे। ऐं राति पवण खां अॻु हू पाण खे उहो यकीन ॾियारण में कामयाबु थी वई त गुलफ़रोश नाहे ॾहें शाम जो ठीक 5 वॻे ज़रूरु संदसि दरवाज़े ते दस्तक ॾींदो। पर असल में नेरनि अखियुनि वारी छोकिरी खे बिल्कुलु अंदाज़ो न हो त संदसि उमेद अजाई हुई ऐं खेसि जल्द पंहिंजी ख़्वाब समेत दिलि जी उथाह नदी में ॿुॾी वञिणो हो।